वो रत ऐं बाहि जो गो लसान्या हैदराबाद कराची सखर में तव्हां सिंधी टोपी न पाए सघो असांजो जनम दौर जो जी टी घटि आहे इहो 30 खां 35 साल जो दौर अॼु असांखे छा पई लहे त असां रत ऐं बाहि जे उन दौर जी पैदावार आहियूं इहे 30 साल असां हिकिड़े इश्क कयूं वो इश्क जेको पंहिंजे वतन पंहिंजी ॿोली पंहिंजी धरती ऐं उन सां लाॻापियल माण्हुनि ऐं सेक्युलर सोच ही 30-35 साल सिंध जे वजूद जे लाइ इंतिहाई क़रार रहिया जंहिंमें सिंध जे तख़लीकारनि ईअं निभायो आहे जीअं माउ पंहिंजे औलाद सां निभाईंदी आहे उन्हनि तख़लीकारनि सॼे पीरियड में सिंधी अदब जी तरक़ी पसंद तारीख़ त 100 सालनि में अचे पई 700 साल सिंधी शाइरी जी तारीख़ आहे पर इन सॼे पीरियड में 700 सालनि में वठी अॼु जे घड़ी ताईं असांजो सॼो सफ़र जेको आहे उहो तरक़ी पसंद अदब जो आहे रोशन ख़याली जो आहे ही 30 साल जंहिंमें जेका कुझु शाइरी तख़लीक़ थी असीं उनजो हिसो कयूं उन शाइरी सां मुहबत कंदड़ आहियूं इहे 30 साल 35 साल जंहिंमें मोहसिन नक़वी चयो भंवर ने काट दिए सिलसिले किनारों के भंवर ने काट दिए सिलसिले किनारों के खिज़ा ने रंग चुरा ही लिए बहारों के अजीब कैत पड़ा है कि मैं राज बेचता फिरता हूँ अपने यारों के यारन जा राज पेट भरण में विकड़न जे ज़माननि में असां शाइरी कई ही 30-35 साल जंहिंमें मदन लगारी चयो इहा कथा नई ना थधी हवा जे जिस्म ते सदाई ज़ख्म पिया लॻनि पहिरीं जे पार जा पखी अचनि पिया हू उकाब ॾिस वरी बि पंहिंजे इश्क जो थिए पियो एहतिसाब ॾिस घटिया जी गंदगी इहे शहीद थियल गुलाब ॾिस चयोसीं दिलि जी आरसी ही पत्थरनि जो शहर आहे न ख़ुदकशी जा ख्वाब ॾिस ही 30-35 साल जंहिंमें हिकु अंग्रेज़ शाइर चयो जॾहिं आख़िरी वण वटिजी वेंदो जॾहिं आख़िरी दरिया ज़हर थी वेंदो जॾहिं आख़िरी मच्छी पकड़ी वेंदी तॾहिं इंसान खे ख़बर पवंदी त पैसो खाई नथो सघे ही उहा अकेलाई उहो दर्द जंहिंखे सिर्फ़ु शाइरी बयानु करे सघनि था इहे 30-35 साल जंहिंमें मीरपुर ख़ास जो ख़ूबसूरत शाइर मुस्तफ़ा बाबू लिखियो हू थरमायो हुनखे एतिरी उञ हुई जो हुन पूरो दरिया पीअण ते चाहियो हू थरमायो हुनखे एतिरी उञ हुई जो हुन पूरो दरिया पीअण ते चाहियो पर जॾहिं हू दरिया ते पहुतो त हुन ॾिठो त किनारे ते कपिड़ा सुकी रहिया हुआ ऐं छोकिरी दरिया में वेझी रही हुई हू इहो सोचे वापसि मोटी वियो जेकॾहिं मूं दरिया खे पी छॾियो त छोकिरी उघाड़ी थी वेंदी ही शाइरी क़ौमनि जो आवाज़ ऐं क़ौमनि जो रूह हूंदी आहे इहा ई 30-35 साल इन मुंहिंजे महबूबनि अयाज़ ते ऐं साईं शंकर ॿ किताब ॾिना आहिनि अलिमियत ॾिसो हिननि इश्क ॾिनो एफ़्ज़े में इहे किताब हिननि पाण छपाया पंहिंजे खीसे में जा हेॾी वॾी धरती हेतिरा सारा इल्मी इदारा शाइरी जो को मालिक न आहे इन खां वॾो कहिड़ो इल्मु थी सघे थो पर सलाम में
इन इश्क के जे पंहिंजी ॿोली खे वरी बि किताब ॾिना ऐं हड़ा मड़ा ॾेई बि छॾाया। साईं शंकर सागर दिल जो शाइर है, मोहब्बत जो ऐं हुस्न जो शाइर है। अयाज़ इश्क ऐं समाजी शऊर जो शाइर है। हिन ॿिन्ही पंहिंजे हिसे जो हिकिड़ो जानदार कमु कयो आहे, शानदार कमु कयो आहे। साईं शंकर सागर जी शाइरी जे किताब जे लाइ 14 फरवरी आशिक़नि जो ॾींहुं हूंदो आहे। हीउ अहिड़ो ख़ूबसूरत किताब है जो उन ॾींहुं गिफ्ट करे सघिजे थो। ऐं अयाज़ जी शाइरी 35 साल पंहिंजो हिकिड़ो मज़बूत बदन खणी जी बीठी आहे। उहा अॼु ॾींहुं ताईं ईअं जो ईअं हली आहे। इहा 30-35 साल जी कमिटमेंट तमामु फुॾी एव 30-35 सालनि जे अंदरि महबूबाऊं छॾे वञनि थियूं हलियूं। ही शाइरी सां ईअं गॾियल रहिया आहिनि जो अहिड़ा साथ तमामु थोरा हूंदा आहिनि त तव्हां को माण्हू पंहिंजे कमिटमेंट ते बीठो हुजे ऐं उन का मुंहिंजी मजबूरी बि न हुजे, सिर्फ़ु हिकिड़ो इश्क हुजे त मूंखे ही कमु करणो आहे। ऐं शाइरी करणु पंहिंजी ज़ात लाइ न आहे लिखबी शाइरी। शाइरी लिखिजी वञण खां पोइ अव्हां जी कोन्हे, उन जा वारिस ॿिया आहिनि, उन जा नकात ॿिया आहिनि, उन सां इश्क कंदड़ ॿिया आहिनि। जेकॾहिं अव्हां जो पोरियो उन इश्क जे क़ाबिलियत अव्हां कॾहिं बि विसरी नथा सघो, अव्हां माण्हुनि खे यादि कंदा। ही उहे ॿई शाइर असांजा प्यारा आहिनि जो